ते वालदेन परेशान हुजनि था त असांखे पंहिंजे नंढड़े खे रोज़ो रखाइणु घुरिजे या न। हिकु त मूंखे इहो ॿुधाइजो त कहिड़े साल मतिलबु केतिरनि सालनि जी उमिरि में ॿारड़ो रोज़ो रखी सघे थो, केतिरनि सालनि खां पोइ सख़्ती करे सघिजे थी, प्लीज़। हाँ, असल रोज़े जो जेको कॉन्सेप्ट आहे उन में वाजिब जी उनवान सां जेको रोज़ो थो थिए सन्ने बुलूगियत ताईं जंहिं महिल ॿारु पहुचे उन टाइम ते रोज़ो वाजिब थो थिए। फ़िक़्ह अहल बैत जे मुताबिक़, फ़िक़्ह इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे मुताबिक़ न्याणी जेका आहे सा उहा 9 साल में बालिग़ थी थिए ऐं जेको छोकिरो आहे उहो 12 सालनि जी उमिरि में बुलूगत ताईं पहुचे थो। जेका शरई बुलूगियत आहे, जेके शरई बालिग़ था चऊं, उहा 12 सालनि जी उमिरि में थिए थी। बाक़ी रोज़ो अगरि वजूब जी नियत सां इहो कॉन्सेप्ट आहे त 12 साल ऐं 9 साल। लेकिन अगरि रोज़े जी तमरीन जे उनवान सां आहे, घर जे माहौल खे मज़हबी करिणो आहे, घर जे माहौल खे पंहिंजे कल्चर ऐं फ़रहंग खे मज़हबी लाड़े ॾांहुं वठी वञिणो आहे त पोइ ॿार खे तव्हां तरबियत जेतिरो रखी सघे, मसलन अगरि हिकिड़ो ॿार उथे थो त सहरी इन नियत सां थो करे त मां रोज़ो रखंदुसि, लेकिन वरी सुबुह जो नाश्तो बि करे थो, त इहा हिकिड़ी हुन जी प्रैक्टिस आहे, तमरीन आहे। उनखे तव्हां उन पासे वठी था वञो जेको असांजी फ़रहंग जे शइ जी असांखे जेको आहे सो गाइड थी करे उन फ़रहंग ॾांहुं था, जेके इस्लामी फ़रहंग था चऊं, इस्लामी कल्चर था चऊं, तव्हां घर जे माहौल खां शुरू कंदो त असांजो घर जो माहौल, असांजो समाज, असांजी सकाफ़त, असांजी तहज़ीब जेका आहे सा इस्लामी तहज़ीब ॾांहुं लाड़ो करे, त उन लाइ बहितरीनु अमल इहो आहे त तव्हां पंहिंजे घर जे माहौल खे इस्लामी मुआशिरे में तब्दील कयो। पोइ इस्लामी मुआशिरे लाइ अहकामात जेके शरई अहकामात आहिनि सने बुलूगियत खां बाद में आहिनि, लेकिन तव्हां उन जी बतौर तमरीन शुरूआत खां करे सघो था। अञा ॿार जी अञा सम्झदार थियो आहे, तव्हां उनखे रोज़े ॾांहुं वठी वञो, उनजो अजरो सवाबु उनजे वालदेन खे मिले थो, न्याणी हुजे या पुटु हुजे। त तव्हां जॾहिं बि उन्हनि खे चाहियो रोज़ो अगरि बर्दाश्त करे सघे थो त उनखे तमरीन हिकिड़ी प्रैक्टिस जे उनवान सां तव्हां उनखे कराए सघो था। बिल्कुलु ठीकु।